नाज़रीन, लकी गुलाम शाह जे यूसी अब्दू में 5 लाख रुपया बजट हुजण बावजूद सफ़ाई सुथराई नथी सघी। ड्रेनेज जो निज़ाम नाकारा हुजण करे बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। रिपोर्ट कर रहियो आहे हिदायतुल्लाह महर। लकी गुलाम शाह जे यूसी अब्दू में महवार 5 लाख बजट हुजण बावजूद शहर की सफ़ाई नथी सघी आहे। ड्रेनेज जो सिस्टम मुकम्मल तौर ते तबाह थियल, मुलाज़िम हुजण बावजूद घर वेठे पगारूं खाइण लगा। सफ़ाई न थियण करे केतिरनि खतरनाक बीमारियुनि जन्म वरितो आहे। उन हवाले सां अब्दू जे शहर वासियुनि पारां आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त गुज़िरियल 4 महीने खां घिटियुनि जो पाणी सफ़ा फुल लॻो पियो आहे। पाणी जो निकाल सिस्टम न आहे, नालियूं ओवरफ्लो थियनि थियूं। न लोकल गवर्नमेंट खे लॻियल आहे। TMO ऑफिस में इलाही दफ़ा दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि। 2 दफ़ा पंहिंजी मदद पाण त पाणी कढायो आहे, बीमारनि हिते घरु कयो आहे। हे घिटी तव्हांजे साम्हूं आहे जेका कल्ह असां मिटीअ जी टालियूं लाराए पंहिंजे हड़ा वड़ा इहे भरायो आहे, गंद खे ढकियो आहे। ईंदे वेंदे माण्हू को बाज़ारि नथो वञी सघे, ॿार बच्चो को दवा लाइ नथो वञी सघे। हे घिटियुनि जे गंदे पाणीअ मां निकिरी माण्हू मस्जिद ताईं कोन था वञनि। असांजा ॿार बीमार लॻा पिया आहिनि, नालियूं ओवरफ्लो थी करनि, पाणी तमामु तेज़ थो हले। त 99% मलेरिया बुखार आहे। हिकु बुखार जो डोज़ जेको 500 खां 1000 ताईं आहे। असां ग़रीब माण्हू कमायूं 200। 4-5 साल थिया आहिनि तक़रीबन, त हे आज़ार लॻो पियो आहे। तव्हां डॉक्टर ॾे भले हलो त केतिरा केस हुन वटि आया आहिनि। सिर्फ़ु असांजे महले आहे। 5 लाख रुपया महीने जी यूनियन काउंसिल अब्दू जी बजट आहे, उहा ख़बर न आहे काॾे थी वञे। असांजो टके जो कमु न थियो आहे। हे ॾिसो तव्हां केनोला में पूरे सॼे पाड़े असांजो मलेरिया मुक्तल आहे। 4 भंगी असां वटि आहे, हिकिड़ो बि कमु नथो करे। 4 प्रोवाइड थियल आहिनि असां वटि। कुल यूसी चेयरमैन कुल बदियल आहिनि, गॾे खाइनि था। असां सिर्फ़ु इहो चवंदा असांजे बहरहाल इहे पाणी असांखे निकाल ॾियो। ॻोठे जो पाणी असां वटि त जेके मूंखे ग़रीब आहे, मूंखे ताक़त कोन्हे का, भितियूं किरी पियूं, अंदरि पाणी थो अचे पियो। सॼो घर भरियो पियो आहे, भितियूं किरी पियूं आहिनि। मूंखे ताक़त न आहे, मां ईअं वेठो आहे मोड़े, सॼो घर बुॾी। शहर तव्हां ॾिसी सघो था पाण बंदोबस्तु। हे हाणे बि जेको आहे असां पंहिंजे 4-5 घरनि टालियूं विझरायूं आहिनि मिटीअ जूं, हे साम्हूं तव्हां ॾिसी सघो था। तंहिंखां पोइ गंदो पाणी, एॾो गंद बि हिते काई गाॾी न आहे त को गंदु खणे, को माण्हू न आहे जेको अहिड़ो को अचे जेको मालिकी करे। बाक़ी हर को टाइम ते पंहिंजे मतिलबु कढी हलिया था वञनि। यूसी अब्दू में आहे मोस्ट प्रॉब्लम असां वटि हिन वक़्तु जेको केस थियनि था उहे मलेरिया। असां वटि मच्छर एॾो आहे ऐं काफ़ी टाइम खां असांजे एरिया में स्प्रे न थी आहे। अब्दू शहर वासियुनि जूं तोड़े डॉक्टर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि फौरी तौर ते सफ़ाई जो मुतालबो कयो आहे। हिदायतुल्लाह महर, आवाज़ TV न्यूज़, लकी गुलाम शाह।